पठान सिंध जे मईशत ते बार आहे, बोझ आहे। उनखे सम्झायो त बाबा तूं असांजे मथां बोझ आहीं ऐं हाणे नंढे वॾे शहर में पठान या जेके अफ़गानी ऐं सिंधी माण्हुनि जे मथां कुटको लॻाए ॾिनो अथनि, इन जे लाइ बि मां चवां थो त सिंध जे माण्हुनि खे भला हर नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि सुई सघे समेत सम्झाइबी आहे तव्हांखे। केरु 2 ॾींहं जी भेल थो करे वह, हे हिकिड़ा अफ़सोसनाक वाक़िया मां तव्हांखे ॿुधायां थो त जतोई बिरादरी वारा पाण में नंढड़ी हिन ॻाल्हि ते विढ़िया 5-7 खून करे छॾिया अथनि। वरी जलबाणी ऐं ॿियो कहिड़ो असांजो कबीलो आहे उहे विढ़िया आहिनि, उन्हनि बि 8-9 माण्हू पंहिंजा मारे छॾिया आहिनि। यानी नाहक पंहिंजा धरतीअ जा पुट कोद आहे, घोट कोद आहे, बाक़ी धारियो अचे थो तव्हांखे रत मां ॻाढ़ो थो करे त पुछो था भला ॾे हल साईं इन जे लाइ छा कयूं। सो थोरा ॾाहा थियो। वतन ऐं क़ौम जी मालिकीअ जो जेको जज़्बो आहे न, उहो जेको आहे पाण में पैदा कयो। तव्हां मां हर हिकु जेको आहे सिंध जो सिपाही बि हुजणु घुरिजे, वकील बि हुजणु घुरिजे। महिरबानी।